सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगीया ओठा मां चाहियां थो त सुभाणे मोहब सां गॾु तोखे मोकिलियां। ॻाल्हियूं गफ़ार खान ऐं मुंहिंजे विच में थींदियूं, पोइ मोहब अली उते छा कंदो? मोहब जो भाउ उते क़ैद आहे। जेकॾहिं मोहब हले थो त पोइ छा थी पियो? मोहब जे भाउ खे आज़ादु कराए उतां वठी अचणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। हाकिम खान, छा तव्हांखे मूं मथां एतिरो ई भरोसो न आहे छा? ॻाल्हि सिर्फ़ भरवसे जी न आहे। मां सिर्फ़ अदा सां मिली पंहिंजी दिलि खे मुतमइन करणु चाहियां थो। ख़बर त पवे अदा खे मारे छॾियो थो या हू ज़िंदा आहे। ज़िंदा आहे तुंहिंजो भाउ। मां हुन सां मिली आयो आहियां। अदा गफ़ार खान जो रहम दिल आहे जो पंहिंजे दुश्मन ते रहम खाई वठंदो आहे ऐं हुनखे एतिरो जल्द कॾहिं बि कोन मारींदो। ॻाल्हि गफ़ार खान जे रहम जी नाहे। जेकॾहिं मोहब हले थो त उन में बहस छाजो? हाकिम खान, मोहब जी उहा लेवल नाहे जो अदा जे साम्हूं बीही ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए। जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे वञिणो आहे त पोइ तव्हां छो नथा वञो? हाकिम खान, ईअं था कयूं जो तव्हां मूंसां गॾु हलो। जॾहिं उहो वक़्तु आयो त मां बि हलंदुसि गफ़ार खान जे तरह। हाकिम खान, हिन वक़्तु मूंखे ई ॻाल्हाइणु ॾियो ऐं तव्हां मूं ते ई भरोसो रखो त बहितरु रहंदो। मुंहिंजूं ॻाल्हायल ॻाल्हियूं तव्हां सभिनी जे ऐं असांजे फ़ाइदे जूं हूंदियूं। ऐं ईअं न सोचो त मां उते वञी सिर्फ़ु पंहिंजा मुफ़ाद तारे करे तव्हांखे पुठिते छॾे ईंदुसि। ईअं न आहे। ठीकु आहे ओठा, सुभाणे तूं थी अचु। ख़बर पइजी वेंदी त तूं गफ़ार खान खे केतिरो मुतमिन करे आयो आहीं। पुट रमन, पुट कहिड़ी सोचूं तोखे मुंझाए विधो आहे? मीरा अम्मा, मीरा हिन शिखर तमामु लाचार बेवस मां ॾिठी आहे। हू एतिरी त लाचार बेवस थी आहे कॾहिं मां हुनखे इन हालत में न आहे ॾिठो। अम्मा, मीरा मूंखां माफ़ी घुरे पई। इहो ई ॾुखियो हारे थो त आख़िर मां मीरा जे मथां शक छो कयो? मुंहिंजी मीरा खे त दुश्मननि जे ज़ुल्म बि कॾहिं न झुकायो, पर मुंहिंजी बेवफ़ाई ऐं बेरुख़ी मीरा खे फोर भोर करे छॾियो आहे। पुट रबन, मीरा त पंहिंजी ज़िंदगीअ खां वधि तोखे चाहियो आहे। ज़ाहिर आहे न पुट, तुंहिंजी बेरुख़ी त हुनखे मारे विझंदी। माशा, काश जे करे मूंखे उन वक़्तु ॻाल्हाइण जो मौक़ो मिले हा त मां मीरा खे इहो ज़रूरु चवां हा त तुंहिंजे रब तूं मथां शक कॾहिं कोन कयो आहे ऐं जेका ग़लती थी मां मीरा खां माफ़ी घुरां हा। ऐं हिन वक़्तु मीरा जो फ़ख्रु मां ॻाठ पहुचिया। अॼु इहे कैद में सुर्खी न रोए। छा रवन मुझे माफ़ी कबूल कई? छा रवन माफ़ कयो? छा रवन इन नाराज़गी के दरगुज़र कयो हूंदो? भेण, तूं पाण खे एॾो गुनाहगार छो थी सम्झी? बिन प्यार करण वारनि कॾहिं कॾहिं अहिड़ा मसइला थी पवंदा आहिनि। पर मुंहिंजी इन ग़लती रबन खे बि सुरनि में विझी छॾियो आहे। काश न मां घर छॾिया न ई रबन मूं लाइ परेशान थिया ऐं न ई दुश्मन मुंहिंजो सहारो वठी रबन खे परेशान कनि हा। हाणे तोखे हिमत करणी पवंदी मुंहिंजी भेण, हिमत करणी पवंदी। दुश्मन इन ताड़ में आहिनि त तूं कमज़ोर थी वञे ऐं पोइ तुंहिंजी कमज़ोरी जो फ़ाइदो वठी हू रबन खे इस्तेमालु कंदा। इन करे तूं पाण खे संभाल
ऐं दुश्मननि जे साम्हूं पाण खे मज़बूत करे छॾ। जीअं तुंहिंजी कमज़ोरी जी का बि वीडियो ठाहे उहो रबनि खे ॾेखारे। जेकॾहिं ईअं थियो त रबनि बि उन्हनि ज़ालमनि जे चकर में फासी पवंदो। हा द सही थो चईं। हाणे मूंखे मज़बूत बणिजणो पवंदो त जीअं रबनि खे बि ख़बर पए त मीरा मज़बूत आहे। दुश्मननि जे साम्हूं न कमज़ोर थियसि न भाॻियसि, पर सभिनी जे साम्हूं मीरा साबित कदम ऐं महफ़ूज़ रही। गालो वञ वञी वलूअ खे वठी अच। जी बाबा साईं। जेसि ताईं इहो फ़ैसिलो न थींदो न त असांजी जान न छुटंदी। जेसि ताईं इहो ओठो ज़ालिम ज़िंदा आहे न तेसि ताईं पाण सुख जो साह नथा खणी सघूं। मुहिब खे इहो आसरो आहे त हुन जे भाउ खे ओठो आज़ादु कराईंदो। रेज़ गफ़ार खान जा 2 हमरा हुननि वटि क़ैद आहिनि, त पोइ रेज़ गफ़ार हुन जे माण्हूअ खे कीअं आज़ादु कनि? वलू तोखे इहो ॿुधाइण मूं लाज़िम सम्झो। हाकिम खान ऐं असांजे विच में ॻाल्हियूं हलनि पियो ऐं इहो विच वारो कमु ओठो पियो करे। तूं त हाकिम खान जे ख़ातिर बंदूक खणी मरण लाइ हिते हलियो आहे, पर हाणे तोखे इहा ख़बर पवंदी त उन्हनि जे साम्हूं तुंहिंजी हैसियत ऐं औकात छा आहे। उन्हनि त तोखे हिते मरण लाइ छॾे ॾिनो आहे। हू सिर्फ़ पंहिंजो मफ़ाद हासिल करण जी ॻाल्हि पिया कनि। ॿियो ॿुधाए त हुननि तोखे छॾाइण जी ॻाल्हि ई नाहे कई। ईअं नथो थी सघे। तूं छा थो सम्झी त मां तोखे ग़लति थो ॿुधायां? न वलू, ईअं न आहे। अॼु ओठो ॻाल्हियुनि लाइ ईंदो ऐं उहो जेके बि ॻाल्हियूं कंदो न उहो तूं पंहिंजे कननि सां ॿुधजाए। पर हिकिड़ो शर्त अथई त ओठे जे अचण महिल तोखे 12 बिहारियो वेंदो ऐं तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ बि उहे ॻाल्हियूं ॿुधजाए। उते हिकिड़ो लफ़्ज़ में न कुझु जाए। जेकॾहिं उहे ॻाल्हियूं तूं ख़ामोशी सां ॿुधणु चाहीं थो न त मुंहिंजे ई ओठे जे विच में जेके बि ॻाल्हियूं थींदियूं उहे मां तोखे ॿुधण जो मौक़ो ॾींदुसि। पर ॻाल्हि ॿुध, ख़ामोश रहण जो तोखे मूंसां वाइदो करणो पवंदो। मां वाइदो थो कयां, मां ख़ामोशी रहंदुसि। गालो जी बाबा साईं। हिनखे हाणे वठी वञ। जॾहिं ओठो अचे न त हिनखे वठी 12 बिहारजा त जीअं ई हाकिम खान जा शर्त ॿुधे ऐं हिनखे ख़बर पए त हिननि जो रेस हाकिम खान सां एतिरो सचो आहे। वठी वञीस। जी बाबा। ये सब कुछ कीअं थियो रबन? यार है पता उन रात मां कंहिं कम सां शहर लाइ वञां पियो। तंहिं रस्ते में मुंहिंजो एक्सीडेंट थी वियो। बेहोशी जी हालत में कुझु माण्हुनि मूंखे अस्पताल पहुचायो। जीअं ई होश आयो आहे त अची पहुतो आहे। असां सोचो तूं ओठे सां मिलण वियो आहीं। ऐं बत मां जॾहिं बि न ओठे सां मिलण लाइ वियुसि न त तोखे ॿुधाए पोइ वेंदुसि या तोखे पाण सां गॾु वठी हलंदुसि। इहा तोखे ख़बर आहे रबन? ओठो रहिस ॾे ठाल आहे भॼंदो वते थो। इहे इन कमीननि जा मिकर आहिनि। रईस खे बेवकूफ़ बणाए पंहिंजा मफ़ाद हासिल करणु चाहिनि था। पत
अॼु वरी ओठे जे अचण जो प्रोग्राम आहे रबन। हाँ दिल तो चवे थी त अॼु जीअं ई इहो ओठो अचे न त उनखे विच घिटीअ में पूरो करे छॾ। पोइ देरि छा लाइ रबन? इहो त भले जो कमु आहे त कर ओठे खे पूरो, लहे सॼे गोड़ जे मथां न मर। ईअं ई कयूं था बत घणनि ई ग़रीबनि जी इन साले मां जान ई छुटी पई। हलिया सॼो हुकुम आहे त ओठे खे वठी अची पहुचो। तूं हिते इंतज़ार कर। मां ओठे सां गॾु ज़रूरु हलंदुमि। रबन मां सम्झा थो त तूं मीरा सां मिलण लाइ बेचैन आहीं, पर जीअं तूं चाहीं थो न ईअं न थींदो। कमाल खान तूं छा थो सम्झे? ओठे में एतिरी क़ाबिलियत आहे जो गफ़ार खान खे झुकाए विझे। ओठे जी क़ाबिलियत अव्हां जे साम्हूं आहे, पर मूं उनखे एतिरो परखियो न आहे कमाल खान। उनजी परख जी ख़बर अॼु तव्हांखे पइजी वेंदी। ॾिसूं था कमाल खान त तो वारो यार केतिरो क़ाबिल आहे ऐं हू केतिरो गफ़ार खान खे ॻाल्हियुनि में क़ाइल करे थो। ऐं ॾिसूं त हिन मसइले जो हल ॻोल्हे थो या इन ई मसइले खे अञा मुझाए थो। मञा थो त ओठ जे साम्हूं हिकु हरीफ़ आहे, पर ओठो बि कंहिं जज खां घटि न आहे। अदा साईं खे ॻाल्हियुनि में अहिड़ो त मुझाईंदो जो अदा मजबूर थी ठा करण लाइ राज़ी थी वेंदो। जेकॾहिं कमाल खान ठार थी वञे थो त तव्हांखे ॻोठ में रहण जी इजाज़त बि मिलंदी। पोइ रबंद खे इस्तेमालु करे गफ़ार खान खे माराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? जेसिताईं अदा ज़िंदा रहंदो न को मूंखे हिसो मिलंदो, न कोई ॻोठ वारा मुंहिंजी इज़त कंदा। इन करे अदा गफ़ार खान जो मरण लाज़मी ऐं इहो कमु कंदो रबन, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रबन। सही असां सां धोखो थियो आहे। ओठे वञो थोड़ी हिते वठी अचो। आशिक केॾो न मजबूर आहे, जो आशिक खे ख़बर आहे त उनजे साम्हूं उनजो दुश्मन बीठो आहे ऐं आशिक जे हथ में हथियार आहे, फायर बि नथो करे सघे। उनखे ख़बर आहे त जेकॾहिं मां फायर कंदुसि त उनजे बदिले में मुंहिंजो महबूब मरी वेंदो। हाय रे आशिक हाय, मजबूर आशिक मजबूर भली केॾो बेकंदार हुजे।
रबन जो गिरोह ॾिसी सम्झी वियो त ओठे ऐं कमाल खान खे सिर खणंदो। जेकॾहिं हिन जी ज़ाल खे आज़ाद कराई हिन तरफ़ मोकिलियो वियो त हीउ शींहुं बणिजी वेंदो। कमाल खान ई ओठे खे चीरी फाड़े ख़तमु करे छॾींदो। मां सम्झी वई आहियां त ओठो मुंहिंजी मजबूरी जो फ़ाइदो वठी रबन खे आड़ा में उछलाइण थो चाहे, पर हाणे मां पाण खे मज़बूत करे छॾींदसि। जीअं ई रबन ईंदो न हुनखे चई छॾींदसि त हाणे हू मुंहिंजी का बि परवाह न करे। जेकॾहिं तूं थोरी हिमत करी हा त पाण हितां निकिरी सघूं पिया, पर तूं उन टाइम परेशान हुई, ॾुखारी हुई, इन करे मां बि ख़ामोश हुयुसि। हाणे तुंहिंजी हिमत ॾिसी मां इहो सोचां थो त हितां निकिरी सघूं था। उहो कीअं मुंहिंजा भाउ? उहो ईअं, हाणे तूं गौर सां ॿुध। अचो ही मानी पाओ, जीअं आओ या करी आओ। हिन में ख़तरो वॾो आहे मुंहिंजा भाउ। ख़तरे खे मोह ॾियणो पवंदो, न त हितां निकिरी कोन सघंदासीं। जेकर मां मरी पयसि त ख़ैरु आहे, पर जेकर तोखे कुझु थियो त मां पाण खे माफ़ न करे सघंदसि। मालिक भलाई कंदो, उहो बि राति जो निकिरंदासीं। उन महिल ओठो, कमाल खान ऐं हाकिम इहे वञी निंड कंदा आहिनि। बाक़ी गार्ड ओताक में या ओताक जे ॿाहिरियां हूंदा। मुंहिंजी भेणुनि खे शिकस्त ॾेई असां हितां निकिरी सघूं था। अचु ओठा अचु, मूंखे तुंहिंजो ई इंतज़ार। मूंखे ख़बर आहे गफ़ार खान त मां मच्छी जे कंडे वांगुरु तुंहिंजी निड़ी में अटकियल आहियां, पोइ तोखे आराम कीअं ईंदो। तमामु जल्द उन कंडे खे कढी ॿाहिरि उछलाईंदुसि। कल उतां ख़ाली कयो, ओठे सां मूंखे कुझु अकेला ई में ॻाल्हाइणो आहे। हाज़ुर बाबा साईं। ओठा वे। काश मां इन ओठे खे मारे सघां। मारे छॾिया इन कमीने खे, तैं तोखे रोकियो? जेकॾहिं मां इन ओठे खे मारे छॾियां हा न त होॾां वारिस खे मारे छॾियां ऐं समूरो इल्ज़ाम मूं मथां लॻे। वारिस जी मौत जो सबबु मां बणिजणु नथो चाहियां अहमद, इन करे मां पंहिंजी कावड़ ऐं जज़्बात मथां काबू रखियो। ओठो बि सियाणो आहे, जेकॾहिं वारिस हुनजे क़ैद में न हुजे हा न, ओठो हिते कॾहिं बि न अचे हा। हा अहमद, इन ज़ालिमनि खे ज़ुल्म करण ॾे। नेठ असांजो वक़्तु बि ईंदो, ज़रूरु असांजो वक़्तु ईंदो, पोइ इहे ज़ालिम तोखे ॻोल्हिया कोन लभंदा। हा ओठा, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, अंदर में कहिड़ी शरारत रिथे हिते जी पहुतो ई? शरारतूं त घणियूं आहिनि, पर तव्हां में ॿुधण जी साहब हुजे न गफ़ार। ओठा, तव्हांखे तव्हांजी शरारतुनि हार शिकस्त ॾियणी पवंदी। हूअं तव्हां मूंखे वठ कोन ॾींदो। जेकॾहिं तोखे ओठी जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं आहिनि त बिल्कुलु ख़ामोश रहिजांइ। अच मूंसां ऐं बीह करे ओठी जूं ॻाल्हियूं ॿुधजांइ। मूंखे इहो ॿुधायो, जेके कल्ह मां तव्हां सां ॻाल्हियूं करे वियोसि, उन बारे में तव्हांजो छा ख़्यालु? जेके तूं मूंसां ॻाल्हियूं करे वे न, उन्हनि ॻाल्हियुनि मां अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं रहियल आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि असांजो माण्हू वारिस क़ैद आहे, त पोइ मूं वटि बि हाकिम खान जो हिकु माण्हू क़ैद आहे। उन जे बारे में तव्हां छा चवंदो? ख़बर आहे गफ़ार खान, असांखे ख़बर आहे
त वलू मोहिब जो भाउ तव्हां अटकाईंदा आहियो। हाकिम ख़ान चयो आहे त उन जो लाश असांजे तरफ़ मोकिले छॾियो जेकॾहिं तव्हां उनखे मारे छॾियो आहे। पर जेकॾहिं ज़िंदा आहे तंहिं बि असांजे कम जो लाइ तव्हां उनजी लाश खे भली कांवनि ऐं कुतनि जे हवाले करे छॾियो। उन सां असांखे को फ़र्क़ु न पियो। हिकिड़ी ॻाल्हि पुछां, कूड़ त कोन ॻाल्हाईंदी? मोहिब, कूड़ हणण असांजी आदत ई न आहे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त मुंहिंजो भाउ ज़िंदा आहे या हुनखे रईस गफ़ार ख़ान मारे छॾियो आहे? वो ज़िंदा आहे। रईस असांजो हरभरू क़यामत ज़ुल्म नाहे कंदो। तोखे पक आहे त मुंहिंजो भाउ वाक़ई ज़िंदा आहे? चयमि त राति हुनखे मानी मां ई खाराए आयो आहियां। उहो बिल्कुलु ठीकु आहे, उन मथां को बि ज़ुल्म नाहे थियो। इहे समझ उहो महिमान आहे। ओठा, मां चङी तरह ॼाणियां थो त तव्हां वटि माण्हूअ जो को बि क़दुरु कोन्हे। पर हिकु ॻाल्हि यादि रख, जेकॾहिं तो वारस खे मारियो न त मां वलूअ खे मारे छॾींदुसि। असां मां राम जी का बि उमेद न रख गफ़ार ख़ान। जेकॾहिं हाकिम ख़ान जे माण्हू खे तव्हां मारे न आहियो सघिया त हाकिम ख़ान मूंखे उन जो हुकुम ॾेई छॾियो, पंहिंजे हथनि सां उन खे मारे अचिजां। गफ़ार ख़ान, असांखे कमज़ोर कड़ी पसंदि न आहे। वठी अचो उन नंबरा। हाकिम ख़ान जे हुकुम ते उनखे पूरो करे हाकिम ख़ान जे हुकुम जी तामीर करो। ख़बर आहे मूंखे त तव्हां वटि ऐं हाकिम ख़ान वटि कंहिं बि माण्हू जी हैसियत कंहिं जानवर खां वधीक न आहे। जॾहिं ख़बर बि अथई त पोइ उन ॻाल्हि ते हटी करे असुल मक़सद ते अच। असुल मुंहिंजो मक़सदु इहो आहे त न मां तव्हांखे ज़िंदगी भर कॾहिं बख़्श कंदुसि, न ई वरी तव्हां सां कॾहिं ठाह कंदुसि। त पोइ मजबूर थी करे वारिस जो लाश तुंहिंजे तरफ़ रवानो कंदासीं। कफ़न जो बंदोबस्तु करे रखजांइ। ओठा, जल्दबाज़ी खां कमु न वठ। जेके तव्हां शर्त रखिया आहिनि न, उहे क़बूल करण खां ॾुखिया आहिनि। तंहिं करे सुठो इन में थी त उन्हनि शर्तनि में थोरी नरमी रख। शर्त इहा आहे त मूंखे ऐं कमाल ख़ान खे माफ़ करे हिन ॻोठ में रहण जी इजाज़त ॾिनी वेंदी। जेको कमाल ख़ान जो हिसो आहे उहो तव्हां उन जे हवाले कंदव। बाक़ी असां हेठि कोन लहंदासीं। ही ॻोठड़े रहण जे क़ाबिल न आहे। जेतिरो जल्दी थी सघे हिन घर खे विकिणी आहिनि त पंहिंजे घर हलूं। कमाल ख़ान ऐं अदा ओठो ठाह लाइ भॼंदा था वतनि, ऐं जेकॾहिं असां हीअ जॻह खपायूं ऐं होॾा ठाह थी वञे पोइ त अदा ओठो मूंखे बंदूक हणी कढंदो। ही माई बाक़ी चाहे छा थी? तूं हाणे घणी मुंहिंजे लाइ सियाणी न थी, सम्झी? असां पाण में ॻाल्हायूं था त तूं विच में टपो छो थी ॾे? अदी, तूं हिन मथां नाराज़ न थी। कुझु ॾींहुं सबर कर, ॾिसूं त ठाह थिए थो या न। जेकर ठाह न थियो त पोइ जॻह खपाए वठंदासीं। पहिरियां तूं इन जॻह जा गिराक बोल, ख़बर त पवे इन जॻह खे वठण लाइ केरु तयारु आहे, या ओठे जो नालो ॿुधी छिरकी था वञनि। अदा ओठे जो राज़पो हूंदो त जॻह वठंदा, न त ईअं केर बि जॻह में हथु कोन विझंदो। मो हिते हूंदो त मां हुनजो राज़पो जांच कंदसि न। चवनि था त उहो रईस वटि ॻाल्हाइण जे लाइ आयो आहे। तूं हुते वञी ओठे सां मिली वटि। अदा, तूं जल्दी वञी उतां जे ॿाहिरि बि जीअं ओठो निकिरंदो न उनखे घर वठी अच ऐं चवीसि त मूंसां मिली पोइ वञे। तोसां मिलण लाइ मुश्किल अचे। अदा, कुझु बि थिए ओठे खे ज़रूरु वठी अचिजांइ। मां वञा थो। जेतिरो जल्दी थी सघे अदा ओठे खे वठी अच। छा छो बस छा छो? मामा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ओठो उतां खां ॿाहिरि ईंदो। उतां कंदो त रईस ओठे खे उतां में ई मारे छॾींदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।